नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहमदपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर में PPHI पतवाखी रोलर हेल्थ सेंटर अहमदपुर अवाम लाइ बेलब बणियल आहे। जॾहिं त इस्पताल में मुक़रर थियल डॉक्टर ड्यूटियुनि तां गाइब आहे ऐं पंहिंजूं निजी इस्पतालूं हलाइण में मसरूफ़ आहे, जंहिं करे इस्पताल में दवाउनि लाइ ईंदड़ मरीज़ दरबदर आहे ऐं अमले पारां दवाऊं प्राइवेट स्टोर ते वेकिरो कयूं वञनि थियूं। जॾहिं त अमले पारां मरीज़नि खे छिड़बूं ऐं धिका ॾेई वापसि कयो वञे थो। अमले जे अणुंदड़ रवैये ख़िलाफ़ अहमदपुर जे शहरी परवेज़ अहमद मला 2 सालनि जे बीमार पुट समेत प्रेस क्लब पहुची साफ़िन अॻियां डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त अहमदपुर रोलर हेल्थ सेंटर ते PPHI तरफ़ां मुक़रर थियल डॉक्टर ड्यूटियुनि तां गैर हाज़िर रहनि था ऐं पंहिंजे निजी इस्पताल हलाइण में रुधल आहे। जॾहिं त इस्पताल में मुक़रर थियल अमलो इस्पताल में दवाउनि लाइ ईंदड़ मरीज़, औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे छिड़बूं ऐं धिका ॾेई छॾनि था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।